तव्हांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पारां अॼोके प्रोग्राम में अव्हांजो मेज़बान इमदाद अली ओढो अव्हांखे भलीकार चवां थो। सामईन, सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस मियां साकिब निसार जेको लंदन आयल आहे, गुज़िरियल ख़मीस ॾींहुं मुक़ामी होटल नवाब रेस्टोरेंट में पाकिस्तान में डेमनि जी तामीर लाइ फंड गॾु करण वारी मुहिम जे सिलसिले में हिकु गॾिजाणी मुनक़िद थी। इन ई गॾिजाणी दौरान यूके में रहंदड़ सिंधियुनि सिंधु दरिया मथां वधीक डेम अॾण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हिन मुज़ाहिरे जो इंतिज़ाम वर्ल्ड सिंधी कांग्रेस कयो हो। हिन एहतजाज में यूके जे मुख़्तलिफ़ शहरनि मां सिंधियुनि वॾे अंग में शिरकत कई। एहतजाज दौरान सिंधियुनि सख़्तु नारेबाज़ी कई। उन्हनि जो इहो बि चवणु हो त चीफ जस्टिस जंहिंजो कमु आहे अदालती मामलनि खे ॾिसणु, पाकिस्तान जी तारीख़ में को बि सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस डेमनि वारे मसइले ते कॾहिं बि अहिड़े क़िस्म जी मुहिम जो हिसो न रहियो आहे। ही हुकूमती मामला आहिनि। हुकूमती मामला ऐं जुडिशरी ॿ मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। हिन एहतजाज दौरान मुख़्तलिफ़ अॻुवाणनि रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन सां ॻाल्हि ॿोल कई आहे, जंहिंमें डॉक्टर हिदायत भुटे चयो त सिंध सुके पई ऐं हुकुमरान डेम ठाहे सिंधियुनि खे बुख मारणु चाहिनि था। हिन चयो त दुनिया में मौजूदा डेम ख़तमु कया पिया वञनि, पर पाकिस्तान में हिकु सूबे खे राज़ी करण लाइ टिनि सूबनि जे मुफ़ादनि खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। हिन चयो त सिंधी माण्हू डेमनि जी तामीर जी हर हाल में मुखालफ़त कंदा ऐं डेम ठाहिणु कोन ॾिना वेंदा। इन मौक़े ते साइण हफ़ीज़ा वधियो पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त पाणी बाबति जेके बि ठाह थिया आहिनि, पंजाब उन्हनि जी हमेशह ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो रहियो आहे ऐं तय थियल पाणी बि सिंध खे कोन ॾिनो वियो आहे। 1991 वारे ठाह मूजिबि जेको हर साल समुंड में पाणी वञणु घुरिजे, उहो बि कोन छॾियो पियो वञे। इन जे करे 20 लख खां वधीक ज़रई ज़मीन समुंड पाए वियो आहे। मिठे पाणी जे न मिलण करे तमर जा वण ऐं ॿी जीवत तबाह थी वई आहे। कंहिं दौर में सामूंडी पट्टी वारे इलाइक़नि में शानदार सारियाल जा फसल थींदा हुआ। अॼु उते पाणी न हुजण करे वीरानी छांइजी वई आहे। लखे माण्हू मुतासिर थिया आहिनि, जेके पंहिंजनि अझनि, रोज़गार ऐं ज़राअत वारी ज़मीन खां सवाइ दरपदर धिका खाई रहिया आहिनि। चीफ जस्टिस खे घुरिजे त उन्हनि जी दाद रसी कई वञे, उन्हनि खे उन्हनि जे नुक़सान जो मुआवज़ो ॾिनो वञे। इन ई मौक़े ते डॉक्टर लखू लोहाणे चयो त सिंधु सिंधियुनि जी मिल्कियत आहे। इन ते डेम कंहिं बि सूरत में क़बूल न कया वेंदा। हिन चयो त चीफ जस्टिस जो कमु इंसाफ़ ॾियारणु आहे। जॾहिं सिंधी, पश्तून, बलोच डेमनि जे ख़िलाफ़ आहिनि त उन्हनि खे इंसाफ़ ॾियारियो वञे। हिन चयो त असां दुनिया जे हर मुहाज़ ते सिंधूअ जे पाणी ते धाड़नि जी मुखालफ़त कंदासूं। हिन चयो त सिंधूअ में सिंधियुनि जो साहु आहे, हू सिंधूअ खां सवाइ जी न सघंदा। सिंधियुनि जे वजूद जो सुवालु आहे। असां पंहिंजे वजूद जी बका लाइ जदोजहद जारी रखंदासूं। बलोच अॻुवाण अब्दुल्ला बलोच चयो त नंढियुनि क़ौमुनि जे वसीलनि ते कंहिं बि सूरत में राताहनि खे क़बूल न कयो वेंदो। हिन चयो त असेंबलियुनि जी मुखालफ़त बावजूद बि डेम ठाहे पाकिस्तान खे तोड़ण जी साज़िश कई पई वञे। हिन चयो त जेसिताईं नंढियुनि क़ौमुनि खे उन्हनि जा हक़ न ॾिना वेंदा, ओसिताईं मुल्क जो हलणु ॾाढो ॾुखियो आहे। हिन एहतजाज में बरतानिया जे मुख़्तलिफ़ शहरनि मां सिंधियुनि वॾे अंग में शिरकत कई। सामईन,
हिन एहतिजाज जी मुकमिल कार्रवाई अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। Damn on! No 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 damn on! Damn, damn, damn it, 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 damn, damn, damn it. Nakabe, nakabe, damn, nakabe, 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 damn, nakabe, 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 damn, nakabe, 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 damn, nakabe, 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 damn, nakabe. बंद करो, बंद करो, बंद करो, बंद करो, बंद करो, बंद करो, पानी खातिर झेड़ो पानी खातिर झेड़ो दरिया खातिर झेड़ो फसलन खातिर झेड़ो फसलन खातिर झेड़ो बारन खातिर झेड़ो धरती खातिर झेड़ो पानी खातिर झेड़ो दरिया खातिर झेड़ो डैम तो चाहिए झेड़ो तू डैम तो चाहिए झेड़ो चीफ तोसान झेड़ो चीफ तोसान झेड़ो पानी खातिर झेड़ो दरिया खातिर झेड़ो सिंधु खातिर झेड़ो फसलन खातिर झेड़ो धरती खातिर झेड़ो बच्चन खातिर झेड़ो झेड़ो ओ पानी खातिर झेड़ो ओ दरिया खातिर झेड़ो ओ धरती खातिर झेड़ो ओ बारन खातिर झेड़ो ओ फसलन खातिर झेड़ो ओ फसलन खातिर झेड़ो ओ सिंधु खातिर झेड़ो ओ बारन खातिर झेड़ो ओ दरिया खातिर झेड़ो झेड़ो डैम था है सिंध सुकाल बंद करो, बंद करो, ओ डैम था है सिंध सुकाल बंद करो, बंद करो. नो डैम ऑन River Indus, नो डैम ऑन Indus River, Indus River, What's your name? Indus River. Hidayat Bhutto Sahab, can you please explain and give some logical reasons why you people are protesting? We are protesting against the construction of dam in upstream because the dam rivers are a shared property and water is the shared by lower stream, and they cannot build any dam without the consent of lower stream, and we people at the lower stream which share the Indus River, we are the owner of the Indus River, and they are blocking our water and destroying our delta, destroying our culture, destroying our agriculture and destroying our heritage. All our livelihood depends on the river Indus, and we want them to let the river Indus flow and stop this conspiracy against the river Indus and stop building dams again on the river Indus. Sir, where are you from in Pakistan? From Karachi. Karachi. So, but you are living over here. No one is protesting in Pakistan. They are protesting in Pakistan. I can show you. There was on Saturday there was a huge protest in Mirpur Pass. Before that, last Sunday there was a demonstration in Dadu. Everywhere in Karachi, Hyderabad, Larkana, everywhere there is demonstrations against the construction of dams, against the enforced disappearances, against the illegal giving national ID cards to the foreigners, and we are against them, and we want them to stop conspiracy against the people. But how the water crisis will be solved then? Any suggestion? There is water management issue, and there is better water management. We want them to use these funds. Water management can be far more better if they spend even a fraction of this money on the better water management. There is a huge water. They can save thousands of millions of hectares of the water, and there is a better management. There is a huge lectures on hydrologist Hassan Abbas lecture. If you go on the YouTube, there is a better management can be done through the water management apart from dams. And what exactly you say to the people, like all the news people over there, they are saying that the people are paid by Indian people to protest against Pakistan benefits. Well, whoever talks about their rights, they are Indian agent or American agent or Israeli agent. They are labeling them. We are basically
indigenous Sindhi people who are against dam. We are against Musharraf. We are against any government who is trying to build dams, who is trying to stop our water. Water management is another issue, and we want them to have a better water management and stop building dams. Whole world is against dams. Dams are against ecology. Dams are against Indus Delta. Indus Delta has already been destroyed because of the dams. There are other alternates which are far more cheaper and far more better. They can manage it. Thank you so much. Dam Masake! 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 Ji Fatosan! Jhero! Ji Fatosan! Ji Fatosan! Ji Fatosan! Tu dam thainde jhero wa. Tu dam thainde. Tu dam thainde. Tu Sindh sukainde. Tu Sindh sukainde. Tu dam mठाइंदे तू डैम मठाइंदे तू डैम मठाइंदे तू डैम मठाइंदे तू सिंध सुकाइंदे तू सिंध सुकाइंदे तू सिंध सुकाइंदे पानी खातिर पानी खातिर पानी खातिर पानी खातिर पानी खातिर पानी खातिर डैम 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 No dams on Indus River. 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 O Chief Fatosa. O Chief Fatosa. O Chief Fatosa. Tu dam thainde. Tu dam thainde. Tu dam thainde. इन जो साम्हूं वठ सिंध सुकाइंदे सिंध सुकाइंदे सिंध सुकाइंदे चीफ फतोसा चीफ फतोसा चीफ फतोसा चीफ फतोसा असां सां हिन वक़्तु ॻाल्हाइण लाइ डॉक्टर लखू लोहाणो आहे। नवाब रेस्टोरेंट लंदन जे आॾो वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे तरफ़ां एहतजाज कयो पियो वञे। हीउ एहतजाज डेमनि जे ख़िलाफ़ु आहे। सिंध सुके पई ऐं सरकार जुडिशरी जे मार्फत डेम ठाहे पई। इन हवाले सां तव्हां पंहिंजा तासुरात ॾींदव? हिकिड़ी ॻाल्हि त हे नओं डैम त परे जी ॻाल्हि आहे। जेके डैम हुननि ठाहिया आहिनि ऐं जेके कैनाल हुननि ठाहिया आहिनि गैर कानूनी गैर वाजिबी ज़ोर ज़बरदस्तीअ सां उन सिंध जी जेका हालति कई आहे उहा माण्हू ॾिसे थो त माण्हू जो रूह कंबे थो। जेके 4 फुड़ा बाक़ी जेके बचिया आहिनि हिन चीफ जस्टिस खां पुछो त तुंहिंजो कहिड़ो सिस्टम आहे जंहिंमें माण्हू उते इंसाफ़ लाइ तड़पी तड़पी मरी था वञनि। हे निकितो आहे लंडन मां फंद कठा करणु ऐं हे हिते अॼु आयो आहे ऐं असांजो इहो शुरू खां पंहिंजो सॼी सिंधी क़ौम जो इहो मौक़िफ़ आहे त सिंधू दरिया ते ॿियो को बि डैम सिंध जे लाइ जे मौत जो परवानो आहे ऐं सिंधी क़ौम न इहा ॻाल्हि अॻे क़बूल कई आहे न हाणे क़बूल कई आहे। इहा ॻाल्हि असीं हिन चीफ जस्टिस खे ॿुधायूं था त उहो अकुल खां कमु वठे पंहिंजे कम सां कमु रखे ऐं सिंध जी तबाहीअ जो जेको सो जेका पाकिस्तानी एस्टेब्लिश जेका रांदि खेॾे थी उनजो हिसो न बणिजे ऐं उन सबब जे करे असां हे डेमॉन्स्ट्रेशन ऐं वॾी महिरबानी। पानी के खातिर झगड़ा है, पानी के खातिर झगड़ा है, दरिया के खातिर झगड़ा है, दरिया के खातिर झगड़ा है, दरिया के खातिर झगड़ा है, बच्चों के खातिर झगड़ा है, बच्चों के खातिर झगड़ा है, झगड़ा है। ठीक है ठीक है बात है तो जाल बते हो गया ठीक है। जस्टिस साहब आए नहीं अभी तो आए नहीं
तव्हां अॼु हिते एहतजाज करे रहिया आहियो चीफ जस्टिस नवाब होटल में रेस्टोरेंट में आयल आहे तव्हां जे हिन एहतजाज जो कहिड़ो मक़सदु आहे छो एहतजाज कयो पिया अदा जीअं तव्हांखे ख़बर आहे त सिंध में हींअर पाणी घटि आयो आहे बारिश रुकियो आहिनि त सॼो थर जेको आहे सो उहो सुकी वियो आहे जोही जा आबादकार जेको असां एहतजाज था कनि लाड़काणे जा माण्हू था एहतजाज था कनि सिंध सॼी एहतजाज थी करे सॼी सिंध जेका आहे सुकी पई आहे दरिया में पाणी कोन्हे को जॾहिं बारिश न पई आहे हिकिड़े साल अहिड़ी हालत आहे ऐं हीअ उनजे मथां डेमनि जे मथां डेम ठहण जी जेका असां ठाहे रहिया आहिनि 400 अरब जो जेको आहे प्रोजेक्ट आहे जेको ही ठाहे रहिया आहिनि एॾा जॾहिं सॼी दुनिया में जेका आहिनि सो डेम खे जेको आहे सो डिमोलिश कया पिया वञनि ऐं हीअ असांजा जेके आहिनि से इन्हनि खे पंहिंजी कुर्सी ते वञी वेही पंहिंजे उहिदे ते वञी वेही पंहिंजो कमु करणु घुरिजे न थी दर दर घुमी जेको आहे सो डोनेशन गॾु करे डेम ठाहे पिया आहिनि असां वटि पाणी आहे ई कोन्हे को हू चवनि था जेको पाणी समुंड में थो बाबा समुंड में तव्हां 35 सालनि खां ॾिसो 18 सालनि में थोरो अज़ाफ़ी पाणी 33 MF अलाए छा आहे जेको वञणु कुदरती न खपे पर उहो कुदरती बि नथो वञे पर जेको उनमें बि कॾहिं पाणी इज़ाफ़ी आयो न आहे 25 सालनि जो तव्हां रिकॉर्ड में ॾिसो सिर्फ़ु हिकु ई बोर्ड पई आहे 1970 में ॿी 2010 में पई आहे उन ॿिनि फ्लड जे करे तव्हां जेको आहे सो डेम ठहण था चाहियो माना बाक़ी साल सां सिंध जी जेको आहे सो बिची खे पाणी सिंधी माण्हुनि जो जेको जेनोसाइड करिणो आहे इहो हिकिड़ो बहितरीनु तरीक़ो आहे त उन खां पाणी खसो तव्हांखे गोली बि न हराइणी पवंदी कुझु बि न कंदी माण्हू बुख में मरी वेंदा जेको आहे सो महिरबानी वॾी महिरबानी रुअंदे रड़ंदे वापस वरियूं रुअंदे रड़ंदे वापस वरियूं चिहाड़ी चोलियूं फौज पुलिस चवे धाड़े लपया गोलियूं फौज पुलिस चवे धाड़े लपया गोलियूं River Indus, don't kill. River Indus, don't kill. River Indus, don't kill. River Indus, don't kill. River Indus. No dams on. 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 River Indus. River Indus. River Indus. No dams on. 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 Don't kill. Indus River. 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 Don't shame. Damn. Shame. Damn. Shame. Damn. Shame. Damn. Shame. Damn. Shame. हिन वक़्तु जेको नवाब रेस्टोरेंट जे साम्हूं डिमॉन्स्ट्रेशन थी रहियो आहे उन में असां सां ॻाल्हाइण लाइ गॾु आहे वर्ल्ड सिंधी कांग्रेस UK चैप्टर जो ऑर्गेनाइज़र डॉक्टर हिदायत भुट्टो अॼु डिमॉन्स्ट्रेशन जे हवाले सां उन खां पुछंदासीं त तव्हां ऐं डेमनि जी मुखालफ़त तव्हां छो करे रहिया आहियो साईं हिते जेके अॼु चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान हिते फंडिंग थो करे डेमनि जे लाइ त असां सिंधी माण्हू हमेशह डेमनि जे ख़िलाफ़ु रहिया आहियूं ऐं असां सम्झूं था त इहो अप स्ट्रीम में डेम ठाहे ऐं असांजी सिंध सुकाइण जी साज़िश था कनि ऐं असां इन साज़िश जे ख़िलाफ़ु आहियूं असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे ॿुधाइण था चाहियूं जेको माना लीगल तरीक़े सां उनखे नथो वठे ऐं जेकॾहिं इंटरनेशनल लॉ जे मुताबिक़ बि लोअर स्ट्रीम जो राइट आहे पाणी ते ऐं लोअर स्ट्रीम खां सवाइ जेके आहिनि से अप स्ट्रीम में डेम ठाहिण उन्हनि जो पाणी सुकाइण इहा गुंडागर्दी आहे उहा ॾाढ मुड़सी आहे असां सम्झूं था त इहा पंजाब जेकी आहे असां पंजाब जे ख़ातिर ही सभु कुझु कनि था ऐं सिंधी माण्हू ख़िलाफ़ु आहिनि कश्मीरी दोस्त असां सां गॾु आहिनि उहे ख़िलाफ़ु आहिनि बलोच दोस्त हिते शामिलु थिया आहिनि उहे ख़िलाफ़ु आहिनि ऐं असां सभु
पश्तून दोस्त जेके आहिनि उहे ख़िलाफ़ आहिनि ऐं डेमनि जे असां ख़िलाफ़ जेके आहिनि हिते मुज़ाहिरो था कयूं ऐं चीफ जस्टिस खे ॿुधाइण था चाहियूं त इहे असांखे धमकियूं ॾियणु बंदि कर आर्टिकल 6 जूं ऐं गद्दारी जा केस हलाईंदुसि उन्हनि माण्हुनि ते जेके डेमनि जी मुखालफ़त कंदा। असां हिन खे सरेआम ॿुधायूं था त असां सिंधी माण्हू डेमनि जे ख़िलाफ़ आहियूं। असां हिननि खे ॿुधाइण था चाहियूं त हिननि खे जेको बि फंडिंग कंदो उहो असीं सम्झूं था त यज़ीदियत जो कमु थो करे ऐं सिंधी माण्हुनि जो जेको आहे पाणी रोकनि था। सिंधी माण्हू हिन जे ख़िलाफ़ आहिनि। सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। असां हिते जेके आहिनि सिंधी माण्हू सरापा एहतजाज आहियूं ऐं इहो आवाज़ु चीफ जस्टिस ताईं पहुचणु खपे ऐं पहुचे थो पियो त हुनखे ख़बर हुजणु खपे त सिंधी माण्हू डेमनि जे ख़िलाफ़ आहिनि ऐं इहो असां सम्झूं था त सिंधी माण्हुनि जी नस्ल कशी जी साज़िश आहे ऐं उन नस्ल कशी असां करणु न ॾींदासीं हिन खे ऐं असां सिंधी माण्हू हिननि खे कॾहिं बि डेम ठाहिणु न ॾींदासूं। जेकॾहिं डेम ठाहींदा त हीअ अल्टीमेटली पाकिस्तान खे टोड़ींदा ऐं इहा पाकिस्तान खे ख़तमु कंदा ऐं पाकिस्तान सर्वाइव न करे सघंदो जेकॾहिं हिननि डेमनि जी साज़िश ख़तमु न कई उहा बंदि न कई त असां हिन खे ॿुधाइण था चाहियूं त इहा साज़िशूं बंदि कयो ऐं डेम ठाहिणु बंदि कयो। सिंधियुनि जी डेल्टा तबाह थी वई आहे। सिंधियुनि जी एग्रीकल्चर तबाह थी वई आहे। सिंधियुनि जो लाइवलीहुड तबाह थी वियो आहे। डेल्टा में इंडस रिवर में अॻे ई पाणी कोन्हे को। हीअ जेके आहिनि वधीक उन जेको थोरो घणो पाणी बचियल आहे उनखे बि रोकणु चाहिनि था ऐं उनजी जेके आहे कुंजी पंहिंजे हथ में रखणु था चाहिनि। असां हिननि खे चऊं था त रिवर्स खे फ्लो करणु ॾियो, रिवर्स खे वधणु ॾियो, रिवर्स खे जेके आहिनि माण्हुनि ताईं पहुचणु ॾियो ऐं माण्हुनि जो पाणी माण्हुनि ताईं पहुचणु ॾियो। वॾी महिरबानी। हिन वक़्तु असां सां ॻाल्हाइण लाइ बलोच तहरीक जे एक्टिविस्ट साईं अब्दुल्ला बलोच गॾु आहे। मैं आपसे ये पूछूंगा कि ये जो एहतजाज हो रहा है नवाब रेस्टोरेंट के सामने जो डैम्स के ख़िलाफ़ है, आप इस हवाले से क्या कहेंगे? मैं ये कहूँगा कि आज मैं और हमारे साथी बलूच यहाँ सिंधी दोस्तों के साथ एक्टिविस्टों के साथ आया कि ये जो डैम बना रहे हैं ये इसकी ख़िलाफ़ एहतजाज करें क्योंकि ये सिंध और बलूचिस्तान और सारे लोगों मज़लूम लोगों का एक हयाती मसला है। जो पानी नहीं मिलेगा सब कुछ नहीं मिलेगा। ये इस वक्त हम लोग चाहते हैं कि बलोच सिंधी सारे खड़े हो एकजा हो और इसके ख़िलाफ़ एहतजाज करें क्यों कल ये बहुत लेट हो जाएगा हमारे लिए। ये पानी जब नहीं आएगा वहाँ ये लोग एक बड़ा बंद और डैम बनाएगा फिर ये सारे सरजमीन ख़राब होते हैं। लोगों के पास पानी पीने के लिए भी नहीं होते हैं। वो एग्रीकल्चर के लिए कश्त कशार के लिए भी कुछ नहीं होते हैं। सारे लोग वो सफ़र करते हैं। इसलिए हम चाहते हैं कि जो ये लोग अपना चीफ जस्टिस कहते हैं ये जस्टिस को तबाह ना करे, ये लोगों को जस्टिस दे दे। ये डैम के लिए यहाँ ना आए, उसको वहाँ पाकिस्तान से जो वहाँ उसका ताकत चलते हैं उसको ख़त्म करे, वो लोगों को एक जस्टिस दे दे, वो पानी फराहम करे। थैंक यू वेरी मच अब्दुल्ला बलोच साहब। अहिड़ी सरसीअ में जॾहिं असां जेको आहे सो पंहिंजे ॿारनि बचनि सां गॾु हिते बीठा आहियूं ऐं अहिड़ी गर्मी में असांजा बच्चा हुते जेके आहिनि से पाणी जे फुरे जे लाइ परेशान आहिनि, हैरान आहिनि, एहतजाज था कनि रोडनि ते रस्तनि ते। ही चीफ जस्टिस साहिबु आहे, इन जे लाइ असांखे इज़त आहे, हिन जे लाइ इज़त आहे। जेकॾहिं असां वटि अची असां सां पुछे त असांजो मसइलो छा आहे, न की असांखे चए त जेको डेम जे ख़िलाफ़ कंदो हुनजे मथां आर्टिकल 6 लॻायो वेंदो। छा असां पाकिस्तान जा रहाकू न आहियूं? छा असांजो हक़ न आहे दरिया जे मथां? छा असांजा ॿार बुख मरनि? काछो थर जो ही दादू सॼी सिंध रिण पट लॻी पई आहे। पंजाब में बम्पर फसल थी आहिनि, असां वटि जेको आहे सो पाणी कोन्हे को। हर वक़्तु चवनि था तव्हांखे असां मेगा जेको एतिरी बिजली ॾींदासीं, फलाणो डैम ठाहींदो, असां एतिरी बिजली ॾींदा। असां वटि कोयलो आहे, असां तव्हां खां वधीक रिच आहियूं, पर असांजे दरिया जे मथां जेकॾहिं तव्हां पाणी चोरी करण जी का बदमाशी कई त पोइ तव्हांखे ख़बर आहे त असां सिंधी माण्हू बकरी जे बि ते कोन बख़्शींदा आहियूं। हीअ त असांजो दरिया आहे, असांजो साह आहे ऐं हिन असांजो नस्लनि जो असांजो जियापो दरिया ते आहे। तव्हां सभिनी जी महिरबानी। असां वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे तरफ़ां
तव्हां सभिनि दोस्तनि खे ख़ुशूसन जेके बलोच दोस्त असां सां गॾु शामिलु थिया आहिनि, कश्मीरी दोस्त असांजा UK PNP जा दोस्त जेके आहिनि से शामिलु थिया आहिनि, अमजद यूसुफ, उस्मान कियानी, सरदार साहब ऐं बलोच दोस्त शामिलु थिया आहिनि, ISRO वारा दोस्त, इंटरनेशनल वुमन ऑर्गेनाइजेशन जूं अदलियूं असां सां गॾु शामिलु आहिनि। उन्हनि सभिनि दोस्तनि खे महिरबानी त हिते असां पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायोसीं ऐं असां चीफ जस्टिस साहब खे इहो ॿुधाइण था चाहियूं त सिंधी माण्हू, बलोच, कश्मीरी, असां सभु जेके आहिनि से पठान दोस्त, असां सभु डैम जे ख़िलाफ़ु आहियूं ऐं हीउ रुगो पंजाब जे ख़ातिर डैम थो ठाहे ऐं उन डैम जे असां ठाहिण न ॾींदासूं, असां ख़िलाफ़ु आहियूं। हम चीफ जस्टिस साहब को और यहाँ पर जो मीडिया के लोग शामिल हैं उन सबको बताना चाहते हैं कि हम सिंधी लोग हम अपना एहतजाज रिकॉर्ड कराना चाहते हैं कि हम डेमो के ख़िलाफ़ हैं और आप ये जो फंडिंग कर रहे हैं ये समझते हैं कि ये यजीदियत है और सिंध का पानी रोकने की साजिश है। हम इस साजिश को नाकाम बनाएंगे। देयर इज़ अदर वेज to manage the water crisis in Pakistan, not only dams, whole world is against dams. This is environmental disaster and our delta is already destroyed. Our culture, our heritage, our agriculture is destroyed. There is no water in upstream, so the remaining water they want to stop, and we think that this is not fair, and Chief Justice Saab has to stop this conspiracy to stop water of Sindhi people. Sindhi people are against this water conspiracy of Punjab. They are building for only Punjab, and we tell them that we are against these dams. Whole world is against dams. This will be environmental disaster, and he should stop the dams, and there should be no funding. We request all the people, all the human people, all the humanity lover people, do not give a single penny for this dams, which will be disaster for Sindhi people. Thank you very much for coming. Thank you very much. सामाइन, गुज़िरियल छंछर ॾींहुं नवाब रेस्टोरेंट लंदन में चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस मियां साकिब निसार जी आमद जे मौक़े ते वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां डेमनि जी तामीर ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। हिन एहतजाज जी मुकमिल कार्रवाई अवां जी ख़िदमत में पेश कई वई। इन ई मौक़े ते अजीब मंज़र बि ॾिसण में आया, जंहिंजो जाइज़ो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन तरफ़ां वरितो वियो त मुख़्तलिफ़ माण्हू होटल मां अची करे एहतजाज कंदड़नि ते सख़्तु नाराज़गी जो इज़हार करे रहिया हुआ ऐं उन्हनि खे ग़ैर मुल्की एजेंट्स ऐं उन्हनि खे मुल्क दुश्मन सॾे रहिया हुआ। उन्हनि जो चवणु हुयो त डेमनि जी मुखालफ़त कंदड़ मुल्क जा दुश्मन आहिनि। अहिड़े रवैये ते एहतजाज कंदड़नि में सख़्तु कावड़ जी लहर छाइजी वई हुई। ही नामालूम माण्हुनि तरफ़ां इहा कोशिश हुई त इन मौक़े ते को अहिड़ो तसादुम कराइजे जंहिंसां हिन एहतजाज खे ॿियो को रंग ॾिजे। इन मौक़े ऐं महल जे हवाले सां पुलिस बि मौजूदु हुई ऐं हिन मुल्क में अहिड़ो माहौल आहे जो कंहिं बि माण्हू खे कंहिंसां ज़्यादती करण जो इख़्तियार कोन्हे ऐं न को ज़्यादती करण वारो माहौल आहे। मां डेमनि जे हवाले सां इहा ॻाल्हि ज़रूरु कंदुसि त उते किन माण्हुनि जो इहो बि चवणु हुयो त पाकिस्तान में त डेमनि जे ख़िलाफ़ को बि एहतजाज कोन पियो थिए, जॾहिं त सिंध में मुख़्तलिफ़ जायुनि ते मुख़्तलिफ़ शहरनि में डेमनि जे ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। सिंध एक्शन कमेटी पारां, जंहिंमें मुख़्तलिफ़ क़ौम परस्त पार्टियूं वॾे अंग में शामिल आहिनि, उन्हनि मीरपुर ख़ासि, दादू ऐं बदीन में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। इन ई खां सवाइ क़ौम परस्त पार्टियुनि तरफ़ां, जंहिंमें GA सिंध मुआज़ ख़ालिक जोणे जो ऐं GA सिंध मुआज़ रियाज़ चांडियो, सिंध तरक़ी पसंद पार्टी, अवामी जमहूरी पार्टी, अवामी वर्कर्स पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान, GA सिंध क़ौमी मुआज़ ऐं GA सिंध लिबरल फ्रंट पारां इनफ़रादी तरह बि मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज जो सिलसिलो बि जारी आहे। ऐं
जमहूरी दौर में हर कंहिंखे पंहिंजी राय रखण जो हक़ आहे ऐं पाकिस्तानी मीडिया में इहा ॻाल्हि बि वॾे वाक़े कई वञे थी त जेको डेमन जो मुखालिफ़ आहे उहो ॼण त मुल्क जो मुखालिफ़ आहे। इहा रवश जंहिंजे करे मुल्क ॿिनि हिसनि में विराइजी वियो। मख़सूस मुफ़ादनि वारनि जी सोच जॾहिं ॿियनि ते मुसलत कई वञे थी त उनजो नतीजो इहो ई निकिरे थो। हक़ीक़त इहा आहे त हुकुमराननि खे इहो ॾिसणु घुरिजे त सिंध में डेमन जी मुखालफ़त छो पई कई वञे। इन ते हुकूमत सिंध वासियुनि सां या सिंध जी तनज़ीमुनि सां या सिंध जे पाणी माहिरनि सां ॻाल्हियूं करे ऐं इन ॻाल्हियुनि जे नतीजे में जेका बि सलाह बीहे, जेका बि राय जुड़े, उन ते हुकूमत खे अमल करणु घुरिजे। हुकूमत जो इहो कमु आहे त उहा सभिनी जी राय जो एतिराम करे ऐं सभिनी जी राय खे साम्हूं रखी करे फ़ैसिला करे। जेकॾहिं कंहिं हिकिड़े सूबे जे मुफ़ादनि खे साम्हूं रखी करे फ़ैसिला कया वेंदा त पोइ वाक़ई मुल्क में बेचैनी पैदा थींदी ऐं जिन सां ज़्यादती थींदी उहे उन्हनि ज़्यादतियुनि जे नतीजे में जेको एहतिजाज कंदा पोइ उन खे वरी उहो ई नालो ॾिनो वेंदो त ही मुल्क दुश्मन आहिनि ऐं मुल्क जे ख़िलाफ़ ग़ैर मुल्की क़ुवतुनि सां मिली करे पाकिस्तान खे नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि। हालांकि सिंधू दरिया सिंधियुनि जी मिल्कियत आहे ऐं इन ते जॾहिं बि डेम तामीर कया विया आहिनि त सिंध जी राय खे का बि अहमियत नाहे ॾिनी वई। ताक़त जे ज़ोर ते, हठ जे ज़ोर ते पंहिंजा फ़ैसिला मड़े डेम तामीर कया विया आहिनि ऐं ग़ैर क़ानूनी कैनाल तामीर कया विया आहिनि, जंहिंमें थल कैनाल आहे, चश्मा झेलम लिंक कैनाल आहे ऐं इन खां सवाइ ॿिया बि काफ़ी कैनाल आहिनि। पाकिस्तान ठहण खां पोइ जॾहिं पाणीअ जो मसइलो पैदा थियो आहे त उन जो सभ खां वधीक असरु सिंध ते पियो आहे। सिंध जूं लखें एकड़ ज़मीनूं पाणी न हुजण जे करे गैराबाद थी रहियूं आहिनि, जॾहिं त पंजाब में लखें एकड़ ज़मीन इन्हनि कैनालनि जी मार्फत वधीक आबादी जे लाइक़ु बनाई वई आहे ऐं बम्पर क्रॉप्स उते थियनि पिया। इहा जेका अणबराबरी आहे, इन ई जो जेको नतीजो निकिरंदो उहो बहरहाल अणबराबरी वारो ई हूंदो। जेकॾहिं फ़ैसिला ज़बरदस्ती ॿियनि जे मथां ताक़त जे ज़ोर ते दलीलनि खे रद्द करे मढ़िया वेंदा त पोइ उन जा नतीजा कहिड़ा निकिरी सघनि था, इन जो अंदाज़ो तव्हां वधीक बहितर नमूने सां लॻाए सघो था। त सामाईन वरी कंहिं ॿिए प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान इमदाद अली ओडो खे इजाज़त ॾींदा। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सदाईं गॾु। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमां, दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।